इन्होंने मुझे वॾे चक जे लाइ ब्लैकमेल कयो। हाँ जो एक बेहतरीन फनकार मुमताज़ मौलाई के बारे में दोस्तों उन वटि सिंध जा बेहतरीन आर्टिस्ट ऐं जेके फनकार हुआ उहे बि उते वञी पुॻा ऐं उन खां अलावा मुश्ताक सर्की जेको क़ौम परस्त अॻवान आहे उहो बि मुमताज़ मौलाई वटि वञी पुॻो। मुमताज़ मौलाई जो फ़ैसिलो हिकिड़ो कयो वियो ऐं मुमताज़ मौलाई खे बि राज़ी कयो वियो। कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं दोस्तों तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। ऐं मुमताज़ मौलाई खे 2005 खां वठी 2025 ताईं कहिड़ो शख़्स आहे ऐं कहिड़ी बिरादरी जा माण्हू आहिनि जेके मुमताज़ मौलाई खे हिन वक़्त ताईं ब्लैकमेल करे ऐं उन खां लाखों रुपया जेको आहे सो वसूल करे चुका आहिनि ऐं उन जे बावजूद बि मुमताज़ मौलाई खे अॼु ताईं बि ब्लैकमेल कयो पियो वञे। दोस्तों तव्हांखे ख़बर आहे मुमताज़ मौलाई हिकिड़ी शादी कई पंहिंजे माइटनि मंझां उन शादीअ खे तलाक उन माईअ खे ॾिनो 2005 में। दोस्तों उन तलाक ॾियण जे दौरान ई 2006 2007 ऐं 2008 बल्कि हींअर 2025 ताईं बि मुमताज़ मौलाई खे ज़हनी टार्चर कयो पियो वञे ऐं उन खां अलावा मुमताज़ मौलाई खां खोड़ सारा जाली फ़ैसिला कराए करे हज़ारें रुपया जेको आहे सो मुमताज़ मौलाई खां ब्लैकमेल करे उन खां खसिया विया। इहो मां नथो चवां, मुमताज़ मौलाई जो पंहिंजो बयानु तव्हांखे मां हिन वीडियो में ॿुधाईंदुसि त पोइ ई तव्हां जेको आहे सो इतबार कजो। दोस्तों हिन वक़्तु सिंध जा जेके बहितरीन फ़नकार आहिनि ऐं इन खां अलावा क़ौम परस्त अॻवान जंहिंमें सरे फ़हिरिस्त जेको नालो आहे उहो मुश्ताक सर्कीअ जो आहे उहो बि मुमताज़ मौलाई सां गॾु वेठो आहे ऐं मुमताज़ मौलाई सॼी दास्तान पंहिंजी मुश्ताक सर्कीअ खे तव्हां खणी ॿुधाए पियो त अदा अहिड़े तरीक़े सां मूंखे ब्लैकमेल करे ऐं मूंखां लाखों रुपया जेको आहे सो वसूल कया पिया वञनि। दोस्तों तव्हांखे ख़बर आहे पुराणो मामिलो आहे मुमताज़ मौलाई जो जंहिंमें मुमताज़ मौलाई जी धीअ जो बि हिकिड़ो बयानु साम्हूं आयो विच में उहो बि सोशल मीडिया ते तमामु घणो वायरल थियो त उन बि बयानु ॾिनो त मुंहिंजे पीउ खे ब्लैकमेल करे ऐं उन खां जेको आहे सो नाजाइज़ पैसा फुरियो पिया वञनि त मुमताज़ मौलाई पाण बि हिन वक़्तु बयानु ॾिनो आहे त मूंखां वाक़ई नाजाइज़ूं करे खोड़ कूड़ा फ़ैसिला कराए ऐं हज़ारें रुपया ऐं लाखों रुपया मूंखां जेको आहे सो वरिता विया ऐं उन जे बावजूद बि हिन वक़्त ताईं बि मूंखे जेको आहे सो धमकियूं पई मिलनि ऐं मूंखे टार्चर कयो पियो वञे। मुमताज़ मौलाई पियो चए मुश्ताक सर्कीअ खे कहिड़े बि तरीक़े सां जेको आहे सो मुश्ताक सर्की ऐं मुमताज़ मौलाईअ इहो तय कयो मुमताज़ मौलाई त बाबा हे आख़िरी ब्लैकमेल थींदी, हे जेको फ़ैसिलो मुश्ताक सर्की करे या ॿियो ई को शहर जो अमीन करे या जेको आहे सो सूबे जो अमीन करे, लेकिन हे आख़िरी चकर ब्लैकमेल मां थींदुसि। हिन खां पोइ जेको आहे सो मुंहिंजो इन माईअ सां को बि तालुक़ु कोन्हे ऐं मूंखे जेको आहे सो ब्लैकमेल करणु ख़तमु कया वञनि। त दोस्तों मुमताज़ मौलाई ज़हनी टार्चर जो शिकार आहे छाजे करे जो मुमताज़ मौलाई खे धमकियूं बि खोड़ दफ़ा मिलियूं ऐं उन खां अलावा मुमताज़ मौलाई ते कूड़ा केस बि कया विया ऐं कहिड़े बि तरीक़े सां मुमताज़ मौलाई खे ब्लैकमेल करे पैसा भराया वञनि। दोस्तों मुमताज़ मौलाई खे हिकिड़े फ़ैसिले में चटी रखी 22 लख रुपया जेको आहे सो मुमताज़ मौलाई खां हिकिड़े दफ़ा भराया विया ऐं उन खां अलावा ॿिया बि नंढा वॾा फ़ैसिला थिया जिन्हनि में मुमताज़ मौलाई अंदाज़े जे मुताबिक़ 30 खां 40 लख ॾेई चुको आहे। पोइ बि मुमताज़ मौलाई जी जान नथी छुटे। हिन वक़्तु जेको मुश्ताक सर्की ऐं सिंध जा ॿिया जेके फ़नकार मुमताज़ मौलाई वटि आया आहिनि त मुमताज़ मौलाई उन्हनि खे चयो त बाबा ठीकु आहे हाणे फ़ैसिलो तव्हां अमीन आहियो भले तव्हां ई कयो, लेकिन हिन खां पोइ जेको आहे सो आख़िरी ब्लैकमेल थींदी, जेके बि पैसा हूंदा मां भरे ॾियण जे लाइ तयारु आहियां, लेकिन मुंहिंजी हमेशह जे लाइ जेको आहे सो जान छॾाई वञे। त वॾी महिरबानी दोस्तों सिंध जा गुलूकार सिंध जा फ़नकार उन्हनि जे लाइ मुख़्तलिफ़ वीडियो असां आणींदा रहंदा आहियूं पंहिंजे चैनल ते। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट